30 माण्हुनि खे तव्हांखे चैलेंज आहे नालनि जी लिस्ट मां तव्हांखे ॾींदुसि जे अगरि चवनि त असां हिन जा 5000 हिकिड़े बि माण्हू चए त असांजे ID खोलण जा असांखे डिफरेंसुनि जा असांखे इन्हनि जा पैसा वरिताया विया आहिनि ऑफिस जे तरफ़ खां कंहिं या कंहिं यूनियन जे तरफ़ खां असां ख़ुदा जो कसम पाण दंड भरींदासीं ऐं तव्हां भरवाड़ा ज़िला ॾिसंदो अॼु मां तव्हां कहिड़े बि ज़िले में तव्हां वञी पुछा कयो त IB जा HM जेके बि जेके मेरिट ते आया आहिनि हिते जेके अपॉइंटमेंट थिया आहिनि जेके हिननि जूं IDयूं खुलियूं आहिनि जेके उन में किरदारु रुगी तलके जो कोन्हे उन में ज़िले में ॾियो उन में किरदारु साईं बबर साहिब जो ॾियो त IDयूं खुलाइण लाइ सभु मनासी करे तलके सां तावन में रहियो असां मां पंहिंजे तलके जी ॻाल्हि कंदुसि ॿियनि तलके जी मूंखे ख़बर न आहे त मुंहिंजे तलके में 1 रुपयो बि कंहिं न वरितो आहे न ऑफिस वरितो आहे न यूनियन वारो वरितो आहे असां 30 माण्हुनि जो तव्हांखे लिस्ट ॾींदासीं पोइ हिकिड़ो साबित करे वियो तव्हांखे जुर्मानो वञे त ही मां पंहिंजी पज़ीराई कोन थो कयो ऑफिस जी मेन शइ अथव तंज़ीम जेके दोस्त हींअर आया आहिनि इन्हनि खे मां इहो ई चवंदुसि त साईं उहिदो वठणु सवलो आहे उहिदेदार सॾाइणु सवलो आहे उहिदे जो भरम रखणु ॾुखियो आहे उहे भरम रखंदा जिन खे जबल जहिड़ी दिलि हूंदी इज़त बि उहे ॾींदा जिन वटि जबल जहिड़ी दिलि हूंदी असां दोस्तनि खे नवाज़ियो जेका असांजे हथ में हुईसीं उहा हैंडओवर कयूंसीं के दोस्त नाराज़ बि थिया ज़ाहिरी आहे हिकिड़ो राज़ी थींदो हिकिड़ो ख़ुशि थींदो हिकिड़ो नाराज़ थींदो सभई जे मूं मां राज़ी थी वञनि हा त पोइ मूं जहिड़ो मुनाफ़िक़ केरु कोन्हे कोन सभिनी खे मथे ते हथ ॾेई हलां पोइ त मूं जहिड़ो वॾो को मुनाफ़िक़ केरु कोन्हे न पेर हुते रखां ॿाह हुते रखां इहा मुंहिंजी तबियत न रही अथव तव्हांजी महिरबानी तव्हांजो टाइम काफ़ी वरितुमि तव्हां दोस्तनि जी ख़ासि करे मां पंहिंजे भिटई टाउन स्टाफ जी जिन हिते प्रोग्राम पंहिंजो GM खाना में सजायो आहे अलाह करे ख़ुशि हुजो मुंहिंजूं दुआऊं तव्हां सां गॾनि मुंहिंजे तरफ़ खां मूंखां का ग़लती थी आहे स्टाफ जे हिसाब सां मां 30 साल तव्हांजे सर्विस स्कूल में कई आहे ज़ाहिरी आहे कंहिंसां 5 साल कंहिंसां 10 साल कंहिंसां 15 साल कंहिंसां 20 साल इंसान आहियूं जेको उहो इंसान ई न आहे जेका ग़लती न थिए जे अगरि ग़लतियूं न हुजनि त फ़रिश्ता थी वञूं हुजा सो ज़ाहिरी असां खां बि थियूं हूंदियूं जे अगरि जे उहे थियूं आहिनि त उन सभिनी लाइ सभिनी दोस्तनि खां उन्हनि लाइ मां माज़रत खवायां अॼु खां पोइ मुंहिंजे पंहिंजे दिलि मां उहो मेर कढी छॾियो त भई हुआसीं जेको संघ में आयासीं फ़ैसिला कयासीं हाणे मां कुझु बि कोन आहियां हाणे जेके दोस्त आहिनि हींअर हुननि जो कमु आहे फ़ैसिला करणु ऐं पंहिंजो अॻियां कम खे हलाइणु अलाह हुननि खे इज़त ॾींदो असां हुननि सां गॾु आहियूं दोस्तनि सां इनशाला वधीक जेके दोस्त ॻाल्हाए विया अली अहमद मंगण साहिबु अली अहमद मंगण नौजवान माण्हू आहे ऐं हक़ीक़त था वई त असांजा इख़्तिलाफ़ बि रहंदा आहिनि मुख़्तलिफ़ ॻाल्हियुनि ते मुख़्तलिफ़ जायुनि ते पर हिकिड़ी हुनजी हिकिड़ी पॉलिसी आहे हिकिड़ो हुनजो पंहिंजो हिकिड़ो तरीक़ेकार आहे पर जेके कम हिन कया अथव हैदराबाद पूरे में जेके हिन इहे IB जा जेके पूरे हैदराबाद में साईं केतिरा पंहिंजा अपॉइंटमेंट कराए थो 1750 ऐं DO साहिबु उहे माना बग़ैर माना जेको आहे साईं साइन करे हुनखे माना ॾिए ऐं उन में हुनजा हथ बि रंगियल न हुजनि उन DO जा हथ बि रंगियल न हुजनि त इहो क्रेडिट ज़िले जे सदर ॾे बि वञे थो ऐं ज़िले जे पंहिंजो एजुकेशन ऑफिसर ॾे वञे थो अलाह करे ख़ुशि हुजो कमाइण जा ॾींहं खोड़ आहिनि कमाइबो बि पैसे खां सवाइ जहान बि कोन थो हले उहे शयूं थींदियूं पर इज़त वरी शइ आहे इज़त खां सवाइ कुझु कोन्हे को फ़ैसिला अटल हुजनि उन्हनि फ़ैसिलनि ते हलिजे मुंहिंजे ख़्याल में हू असां मां बेज़ार थी विया न लिया ऐं लाइट बंदि कई अथनि हाणे जो प्रोग्राम जेको बि तव्हांजो महिरबानी लख थोरा